अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला अहलि बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन व लअनतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बादो क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकम किताबिहिल मतीन व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लज़ी अल्लमा बिल क़लमी अल्लमल इंसाना मा लम यअलम। नाज़रीन किराम, सामिन मोहतरम, सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम, अॼु असां फ़ज़ीलत इल्म जे मौज़ू सां टी निशस्त में तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इरशाद थी रहियो आहे, उहो अल्लाह जंहिं कलम जे ज़रिए सां इंसान खे इल्म अता कयो। उहो इल्म जेको इंसान खे अता थियो आहे, उन जो ॿ सूरतूं आहिनि। हिकु इल्म लदुनी आहे, इल्म अताई आहे, इल्म रब्बानी आहे। ॿियो इल्म कसबी आहे। इल्म अताई, इल्म रब्बानी उन इल्म खे चवनि था जेको इंसान खे हासिल थींदो आहे बग़ैर महिनत जे, बग़ैर मशक़त जे, याने अल्लाह जे फज़ल सां ही इल्म हासिल थींदो आहे। ॿियो इल्म जंहिंखे इंसान महिनत करे, मशक़त करे, कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में, मदारिस में वञी करे महिनत सां हासिल करे, उन इल्म खे इल्म कसबी चवंदा आहिनि। याने महिनत ऐं मशक़त सां इल्म हासिल थिए, उहो इल्म कसबी आहे। असां ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा वॾा इहसान आहिनि, जंहिं ख़ालिक असांखे उहे आइमा अता कया आहिनि जेके इल्म लदुनी जा मालिक आहिनि। नाज़रीन, मां तव्हांजे साम्हूं हिकु मशहूर क़िसो आहे जेको किताब नूरुल अबसार में शेख शिबलन जी बयान कयो आहे, इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इल्म लदुनी जे बारे में। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम हारून रशीद जी कैद में हुया। इमाम अबू हनीफा जा ॿ शागिर्द, हिक जो नालो आहे अबू यूसुफ, ॿिए जो नालो आहे मुहम्मद इब्न हसन। उहे अची करे इमाम जी बारगाह में हाज़िर थियनि था, तो वञी करे इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम खां हलाल ऐं हराम जा कुझु मसइला मालूम करे अचूं। उहे ॿई ॼणा इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में आया त कैद जो मुलाज़िम, कैद खाने जो मुलाज़िम छुटी करे मोकल करे घर वञी रहियो हुयो, त उहो अचे तो इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में ऐं मौला खे चवे तो त मौला, मां घर वञा तो, कोई मुंहिंजे लाइ अम्र ख़िदमत हुजे त मां का शइ तव्हांजे लाइ वठी अचां। इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम उन खे चवनि था, कोई शइ मूंखे घुराइणी नाहे। उहो शख़्स इमाम अलैहिस्सलाम खां मोकिलाए करे हलण वारो थियो, अॻिते हलियो त इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि ॿिनि शागिर्दनि ॾे ॾिसी करे ऐं चवे तो त हिन शख़्स खे इहा ख़बर बि नाहे त को इहो सुभाणे वापसि ईंदो या वापसि न ईंदो। बसि उहे ॿई शागिर्द मौला जो इहो फरमान ॿुधी करे ऐं उन शख़्स जे पोयां हलण लॻा।
उन शख़्स जे दरवाज़े ते अची वेही रहिया ऐं इंतज़ार में हुया त ॾिसूं त हिन शख़्स ते छा थी गुज़रे। नाज़रीन किराम, उहे ॿई शागिर्द राति गुज़ारींदा रहिया इंतज़ार में। जॾहिं सुबुह थी त उन्हनि ॿिन्ही खे इहा ख़बर पई त उहो शख़्स राति जो इंतकाल करे वियो आहे। जॾहिं इहा उन्हनि खे ख़बर पई त उहे ॿई ॼणा वरी अचनि था इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में ऐं मौला खे सलाम करे ऐं वेही करे चवनि था, मौला असां पहिरियां आया हुआसीं तव्हां खां हलाल ऐं हराम जे बारे में कुझु मालूम करण जे लाइ, पर मौला अॼु असांखे ख़बर पई त तव्हां न रुगो हलाल ऐं हराम जा मसइला ॼाणो था, बल्कि तव्हां इल्म मनाया ऐं इल्म गैब बि ॼाणो था। त इमाम अलैहिस्सलाम मुस्कुराए करे उन्हनि खे चयो त इहा इल्म लदुनी आहे जेको अता थियो आहे असांजे जद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, ऐं उन जे वास्ते सां अव्वल इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं इहो पहुतो आहे ऐं इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जे तवस्सुल सां इहो इल्म असां ताईं अहल बैत ताईं पहुतो आहे। नाज़रीन, इहो आहे इल्म लदुनी जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे ख़ासि बंदनि खे इनायत कंदो आहे। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।